रहीम वीवर्स अस्सलाम वालेकुम। जी तो अॼु पाण पढ़ंदासीं डेटा वैलिडेशन, जॾहिं त पाण जो पहिरियों क्लास है डिसेंट अकेडमी जो। डेटा वैलिडेशन पढ़ण के लिए पहिरीं पाण खे लिस्ट ठाहिणी पवंदी। उन खां पोइ लिस्ट उन्हनि शयुनि जी जेके पाण जे दुकान या इंस्टीट्यूट में अवेलेबल हुजनि, उन्हनि जे साम्हूं मिक़दार लॻाइणो पवंदो त इहे शयूं केतिरियूं आहिनि ऐं केतिरे मिक़दार में आहिनि या केतिरियूं शयूं आहिनि। जी पाण जे डिसेंट कंप्यूटर सेंटर में लैपटॉप 15 आहिनि, चेयर्स 12 आहिनि, बाक़ी जेका बि लिस्ट है फैन है, वाटर कूलर है, सोलर प्लेट है, विंडो है, मोबाइल है, बैटरीज़ है, पेनूं आहिनि। त उन हिसाब सां पहिरीं पाण लिस्ट ठाहींदासीं, उनजे साम्हूं मिक़दार लॻाईंदासीं ऐं मथे लिखंदासीं डेटा वैलिडेशन। उन खां पोइ हिकिड़ी ख़ाली जॻह ते वेंदासीं जिते पाण खे डेटा इनपुट करणी है। मतिलबु त हाणे पाण जेको मथां रेपिन पई है इन में डेटा में वेंदासीं। उन खां पोइ डेटा वैलिडेशन पहिरियों अचे थो डेटा वैलिडेशन में। उन खां पोइ अलो लिखियो पियो, इन में लिस्ट खे क्लिक कंदासीं। क्लिक करे उन खां पोइ लिस्ट खे क्लिक कंदासीं। सोर्स में वञण खां पोइ पाण जेके साम्हूं नाला आहिनि उन्हनि खे सेलेक्ट कंदासीं ऐं एंटर जो बटन दबाईंदासीं। उन खां पोइ वरी ओके कंदासीं। त हाणे नाला जेके डेटा जे अंदरि अची चुका आहिनि, सिर्फ़ु मिक़दार न पियो अचे त टेबल्स जेके असां हिते क्लिक कयूं आहिनि इहे केतिरियूं आहिनि। उनजे लाइ पहिरीं पाण खे फार्मूलो लॻाइणो पवंदो अॼु सम इफ जो इज़ इक्वल टू SUM इफ ब्रैकेट ओपन। हाणे पाण खे पहिरीं रेंज सेलेक्ट करणी है त रेंज कहिड़ी है, कंप्लीट रेंज पाण सेलेक्ट कंदासीं। उन खां पोइ कामा जो बटन दबाईंदासीं। उन खां पोइ पाण खे चए पियो क्राइटेरिया। क्राइटेरिया मतिलबु त जेको पाण डेटा इनपुट कई, मतिलबु त जेका पाण डेटा वैलिडेशन में वियासीं इहो क्राइटेरिया है पाण जो। इन खे क्लिक कंदासीं। उन खां पोइ वरी कामा लॻाईंदासीं। हाणे जेको सम रेंज, जेका साम्हूं सम रेंज है, जेको पाण जो मिक़दार है त केतिरियूं केतिरियूं शयूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि ते क्लिक कंदासीं। मतिलबु त उन सभिनी खे सेलेक्ट कंदासीं कहिड़ियूं कहिड़ियूं केतिरियूं शयूं। उन खां पोइ एंटर कंदासीं। हाणे जॾहिं पाण डेटा खे ॾिसूं था त टेबल्स पाण वटि 2 आहिनि। टेबल्स हिते साम्हूं लॻियूं पियूं आहिनि, टेबल 2 आहिनि। उन खां पोइ विंडो 3 आहिनि। हिते पाण ॾिसी सघूं था विंडो केतिरियूं आहिनि, विंडो 3 आहिनि। उन खां पोइ पाण पेन्स ॾिसूं त पेन्स 13 आहिनि। हिते बि ॾिसो त पेन्स 13 आहिनि। इहो हो अॼु जो पाण जो पहिरियों लेसन। इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं उन खां पोइ त